नाज़रीन, सकरन के मुख्तलिफ शाखन में गैर कानूनी लगल नौलन खिलाफ पुछड़ी के आबादकारन आपाशी ऑफिस अग्यां एहतजाज किया है। रिपोर्ट करे रहियो आहे रज़ा मोहम्मद सियाल। एसडीओ एरिकेशन के सामूं सकरन के आबादगारन पारा भुख हड़ताल कई पी वने। 7 ॾींहंनि का एहतजाजी धरणो हयो वियो आ। असां हिननि आबादगारन का पुछूं था त हिननि जो छा मसलो आ। हिन कैंप ते अॼु PTI जो मरकज़ी अगवान गुल मोहम्मद रिंद पिण मौजूद आ। उन्हनि खां पुछूं था त वधीक ई छा था ॿुधाइनि। जीअं त तव्हां सभिनी आबादगारनि खे ख़बर आहे त काफ़ी ॾींहंनि खां वठी हिते जेको असांजा आबादगार दोस्त हिते वेठा आहिनि हड़ताल ते। अॼु 8 ॾींहं अथनि। पाणी जो मसइलो आहे। उन सिलसिले में अॼु असां हिन सां शरीक थिया आहियूं। छो मां पाण हितां जो आबादगार आहियां। मूंखे ख़बर आहे त पुछड़ी में पाणी जो वॾो मसइलो आहे। असां अॼु हिननि खे यकीन था ॾियारियूं त हिन पाणी जे मसइले ते, छो जो अॻे ई पाकिस्तान ऐं सिंध जी मुआशी सूरत हाल ख़राबु आहे माकड़ जे करे, लॉकडाउन जे करे। सो असां हिननि खे यकीन ॾियण लाइ आयासीं ऐं इनशाला मथे ऐवाननि ताईं बि जेको असांजो आवाज़ु हूंदो उनखे पुॼाईंदासीं। ऐं इहो बि असां आबादगारनि खे यकीन ॾिनो आहे त जेकर तव्हां लॉन्ग मार्च करणु चाहियो या उन में कराची में को हड़ताल करणु चाहियो, असां तव्हां सां गॾु आहियूं। ऐं इनशाला हिते ई जॾहिं हिनखे पाणी मिलंदो त हिते ई जश्न कंदासीं ऐं जश्न मल्हाईंदासीं। आबादगार तरफ़ां सकरन शाख, शहबाज शाख ऐं रायबशाह शाख में पुछड़ी में पानी न पहुंचे करे 7 ॾींहं लगातार असां हिन नटण उस में गर्मी में हिन एहतजाज में एरिकेशन ऑफिस जे दर ते वेठा आहियूं। असांजो मुतालबो आहे हिन 3 शाख जे मथे जेके वाटर कोर्स भॻल आहिनि उन्हनि खे दुरुस्त कयो वञे। गैर कानूनी पाइप, नोलियूं ऐं लिफ्टूं आहिनि उन्हनि खे हटायो वञे। ऐं जेका असां करप्ट जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार। 7 ॾींहंनि खां लगातार आबादगारनि जे हक़ में हिकिड़ो धरणो लॻो आहे। एरिकेशन नाल डिपार्टमेंट मां सम्झा थो, मां सिंध गवर्नमेंट खे ई नाअहली सम्झंदुमि। सिंध गवर्नमेंट खे इहा अपील कंदुमि त तव्हांजो तवजो मौलाना फज़लुर रहमान ते घटि हुजे। तवजो पंहिंजे सिंध ते कयो ऐं माकड़ ॾिसो ऐं आबादगारनि जो रेडियो ॾिसो। स्कूलनि में फर्नीचर न आहिनि। इन्हनि शयुनि ते इशूज़नि ते जो कमु कयो। महिरबानी करे आबादगारनि खे हक़ न मिलंदो। असां वधीक तहरीक हलाइण लाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आबादगारनि सां आख़िरी लम्हे ताईं